नाज़िर घोटकी में मेरान टीवी जे सॾ ते सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैलियूं कढी क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था एहसान कलवट जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, सिंध के बेन शहरन जहाँ घोटकी ज़िले में भी सकाफ़ती ॾियारो नहायत जोश ऐं जज़्बे से मल्हायो पियो वञे। घोटकी के मुख़्तलिफ़ शहरन मीरपुर मातेलो, डहेरकी, उबावड़ो, खानपुर मार, आदलपुर, मैसरो, कादरपुर, सरहद समेत घोटकी के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके शहरन तोड़े सियासी समाजी अगवाननि ऐं कारकुननि पारां सकाफ़ती रैलियूं कढी वियूं आहिनि, जेके मेहरान टीवी के सॾ जी आजियां कंदे प्रेस क्लब घोटकी वटि पहुतियूं आहिनि। रैलियूं जेके घोटकी प्रेस क्लब वटि पहुतियूं आहिनि, उते सियासी समाजी अगवाननि पारां जेका स्टेज क़ाइमु कई वई आहे, उते सिंध जे नाले वारे फनकारनि पारां सकाफ़ती गीत गाए जेको सिंध खे जेको आहे भेटा पेश कई पई वञे। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी जेके अगवान आहिनि उहे बि उन स्टेज ते पहुतल आहिनि, जिते सकाफ़ती गीतनि सां गॾोगॾु जेके सुगड़ कचहरी जो भी हिते प्रोग्राम पिणु मुनक़िद कयो वियो। उन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जा कारकुन आहिनि उन्हनि पारां बि जेको आहे हिते ख़िताब पिणु कयो वियो। ख़िताब खां पोइ हिन वक़्तु जेका आहे महफ़िल मौसीक़ी जो जेको प्रोग्राम आहे उहो जारी आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त जेको ही प्रेस क्लब घोटकी जे ॿाहिरां जेके अॼु सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां हज़ारनि जी तादाद में सिंधी माण्हू गॾु थिया आहिनि, हिन प्रोग्राम खां पोइ जेको आहे अॼु शाम जो जेको राति जो पब्लिक पार्क घोटकी आहे उन पार्क में भी जेका आहे सुगड़ कचहरी ऐं सकाफ़ती जेको आहे गीतनि जो जेको आहे राग रंग जो प्रोग्राम पिणु मुनक़िद कयो वेंदो। जी।